नाज़िर मीरो खान महलिया बख्श माइनर जी खाटी न थियण करे आबादकार सख्त परेशान आहिनि। पुछड़नि ताईं पानी न पहुचण करे आबादकारनि एहतजाज कंदे 20 अप्रैल खां बुख हड़ताली कैंप कायम करण जो चेतावनी ॾेई छॾियो आहे। वधीक तफ़सील ॾिसूं था सैफुल्ला चांडियो जी हिन रिपोर्ट में। असीं हिन वक्त मौजूद आहियूं मीरो खान भरिसां ओभायो ख़ासि किली चौक ते, जिथे आबादकारनि जो धरणो सुबह खां वठी जारी आहे। हिननि जो चवणु आहे त अलाबख्श माइनर जे अंदरि जेको पाणी जी जेका खोट आहे वॾे अरसे खां बरक़रार आहे ऐं पुछड़ जे आबादकार आहिनि। हिननि जो चवणु आहे त जेका अलाबख्श माइनर जे अंदरि मथां खाटी न थियण जे करे हेठि जेके पुछड़ जे आबादकार आहिनि इंतिहाई मुतासिर थियनि पिया। अचो त संदन सां ॻाल्हि ॿोल करियूं। खाटी खणाई वञे, दरवाज़ो वेकिरो कराए वञे। ॿी सूरत में असां 20 अप्रैल ते मीरो खान में कैंप हणी धरणो हणंदासीं। असां ईद बि उते कंदासीं। ईद जे ॾींहुं बि असांजो एहतजाज जारी रहंदो जेसि ताईं दरवाज़ो वेकिरो नथो थिए या खाटी नथी कराई वञे। असां इलाइक़े जा टोटली माण्हू ज़मींदार हारी सभु उते धरणो हणी वेहंदासीं जेसि ताईं खाटी न थींदी, दरवाज़ो वेकिरो न थींदो। असां ईद बि उते कंदासीं। पानी कोने, असां पखनि ते बोरिंगनि ते पानी भराए भराए कर्ज़ई थी आहियूं। खाटी छे दरवाज़ो इहो पटिजी वञे, कुझु वेकिरो दरवाज़ो थिए ऐं धिको आहे, धिको पटिजी वञे। पानी ले परेशान आहियूं। दरवाज़ो सोड़ो आहे, कूर सफ़ा कड़ू ऐं विच हिकु जेतिरो थी वियो अथसि। पाणी बि हेठि नथो पहुचे पोचड़ी ताईं। अवाम परेशान आहे, कर्ज़नि में ग़रीब सभु विच वकोड़जी विया आहिनि। अमाम सही परेशान लगी पई आहे। पानी आहे ई न। 20 अप्रैल ते असां धरणो हणंदासीं ईद ताईं। अलाबख्श माइनर सॼो लटिजी वियो आहे। हुनजो दर बि सोढ़ो आहे। हुनजी खाटी खणाई वञे ऐं हुनजो दरवाज़ो मोकिलो करायो वञे जीअं त पुछड़ी ते पाणी नथो पहुचे। असांजा फसल न थिया थियनि, ग़रीब माण्हू उन फसल न थियण जे करे कर्ज़ी थी विया आहियूं। महिरबानी का आला अख़्तियारनि खे असांजो अर्ज़ाई हो त हिनखे वधायो वञे। कैमरामैन माशूक दिनार सां गॾु मुजाहिद सुमरो, मराठी न्यूज़।